अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी समोसा ठाहिण जी तरकीब। समोसा मां पहिरियों पटाटनि जा बि ठाहे चुकी आहियां ऐं कीमे जा समोसा बि मां सेखारे चुकी आहियां। अॼु असां ठाहींदासीं लवली स्प्रिंग समोसा। ठीक है, आज मैं स्प्रिंग समोसा बनाने की तरकीब शेयर कर रही हूँ। आपने स्प्रिंग रोल्स तो खाए होंगे, लेकिन स्प्रिंग समोसा बना रही हूँ मैं। उसके लिए हमें चाहिए 1.5 कप मैदा। कप जो है वो मेजरिंग कप है। ठीक है, 1.5 कप मैदो आहे मेजरिंग कप वारो, ऐं अधु टीस्पून आहे ही अच्छो जीरो, सफ़ेद ज़ीरा आधा टीस्पून, और 2 चुटकी हैं ये मीठा सोडा। ठीक है, 2 चपटियों मीठी सोडा, ऐं ही अधु मुनो टीस्पून आहे लूण। नमक जो है वो आधा पौना टीस्पून या हस्बे जायका आप ले सकते हैं। तो सबसे पहले ये जो जितने ड्राई इंग्रेडिएंट्स हैं इनको हम मिक्स करेंगे। ठीक है, ही खुश्क शयूं जेके भी आहिनि, ही जीरो ऐं मैदो, सोडा ऐं लूण, इहो सभु असां हिननि खे कंदासीं पाण में मिक्स। इसको अच्छी तरह से मिलाना है। ऐं पहिरियों बि मां हे सेखारियो आहे त समोसनि जूं जेके पटियूं आहिनि या डो जेको आहे समोसनि जी पटियूं ठाहिण जे लाइ कीअं ठाहिजे, पर हिकु दफ़ो वरी ठाहियूं था त कोई मसलो ना है। दोबारा हम आज बना रहे हैं इसको। ये सारी चीज़ें मिक्स हो गई। अब है मेरे पास ये घी, होममेड घी है। ठीक है, ये 3 टेबल स्पून असां हिन में विझंदासीं। हाफ कप ते 1 टेबल स्पून। ठीक है, ये 3 टेबल स्पून हम डाल रहे हैं घी। हाफ कप के लिए हम लेंगे 1 टेबल स्पून। ये देसी घी घर का बना हुआ है, आप बनास्पति घी भी डाल सकते हैं। ठीक है, सो ही 3 चमचा असां हिन में विझंदासीं घी ऐं इनखे कंदासीं मिक्स। ये 3 टेबल स्पून हमने इसमें घी डाला है। अब इसको हम करेंगे मिक्स इतनी अच्छी तरह से कि ये जो है आटा ये बिल्कुल चूरे की तरह या चूरी की तरह हो जाए। ठीक है, सो हिनखे चङी तरह मिलाइणो आहे त जीअं अटो जेको आहे असांजो उहो सफ़ा चूरी वांगुरु ठही वञे या हिकिड़ो चूरो थी वञे। सो हुन जे लाइ थोड़ी मेहनत करनी पवंदी ज़ाहिर आहे। इसको हम ठीक तरह से मिक्स कर रहे हैं। घी इसलिए डालते हैं कि इससे जो है वो क्रस्ट जो होता है समोसों का वो बहुत खस्ता कुरकुरा बनता है। तो घी विझण जो मक़सदु इहो ई आहे त ही कड़क भुरभुरा कुरकुरा जेके समोसा ठहनि ऐं मानी वांगुरु न थियनि या सख़्तु न थियनि, त ही कड़क बि हूंदा ऐं भुरी बि वेंदा आराम सां। ठीकु आहे, ऐं ही जॾहिं असांजो जेको घी आहे न मैदे में मिक्स थी वेंदो चङी तरह प्रॉपरली, उन खां पोइ जॾहिं असां हिन खे मुठ में खणंदासीं त ही ॻंढो थी वेंदो। ये देखिए, जब ये घी इसमें अच्छी तरह मिल जाएगा और हम इसको मुट्ठी भर के इस तरह से रखेंगे तो ये जुड़ जाएगा आपस में। इसका मतलब है घी जो है वो इसमें मिल चुका है। अब हम इसको पानी के साथ गूंद लेंगे, लेकिन पानी जो है वो इसमें थोड़ा थोड़ा करके डालना है। ठीक है, हिन में असां पाणी सां हिनखे ॻोहींदासीं। ॾिसो, थोरो थोरो बिल्कुलु पानी विझी पोइ हिनखे ॻोहिणो आहे। एकदम से ज़्यादा पानी नहीं डालेंगे, ये पतला हो गया तो फिर और मैदा, फिर और घी, फिर और सब चीज़ें जो है वो ज़्यादा डालनी पड़ेंगी और मिकदार जो है वो बढ़ जाएगी। इसलिए थोड़ा थोड़ा पानी करके इसको गूंद लें और इसको बिल्कुल ही सख्त गूंदना है। ठीक है, हिनखे सख्त असांखे ॻोहिणो आहे, नरम न थी वञे, छो त हिनखे जेकॾहिं सख़्तु हूंदो त असां आराम सां हिन जूं सन्हियूं पट्टियूं वेले सघंदासीं। अगर ये सख्त आटा होगा तो हम बहुत आराम से इसकी पतली पट्टियाँ बेल लेंगे, लेकिन अगर ये नरम होगा तो फिर वो पट्टियाँ जो हैं वो पतली नहीं होंगी। और इस स्टेज पे इसको बिल्कुल हल्का सा पानी का छींटा लगाकर फिर गूंदना है। पानी जो छंडो हणंदासीं ऐं पोइ ॻोहींदासीं। ऐं सुठो अटो जेको ॻोहियल हूंदो आहे उहो ईअं हूंदो आहे जो थांव खे न चिंबड़े, हथ खे भी न चिंबड़े। ठीक है, वो बर्तन भी छोड़ दे आटा, हाथ को भी छोड़ दे, तो वो बहुत अच्छा गूंदा हुआ आटा होता है। अब ये बर्तन तो छोड़ चुका है अच्छी तरह से, इसको और ज़्यादा हम अच्छी तरह से गूंद लेंगे। हल्का सा हाथ जो है इस तरह यूं सिर्फ गीला करना है। ठीक है, हथ सिर्फ आलो कंदासीं ऐं हिनखे असां चङी तरह सां ॻोहींदासीं। अटो जेतिरो सुठो ॻोहियल हूंदो ओतिरो सुठो असां ठाहींदासीं समोसा। जेकॾहिं अटो प्रॉपर ॻोहियल न हूंदो, हुन में ॻंढा ॻोढ़ा हूंदा, त पोइ असांजा क्रस्ट जेको आहे समोसनि जो उहो सही न ठहंदो। ॾिसो, इनखे 3-4 मिनट कंटिन्यू मां ॻोहींदी रही आहियां। 3-4 मिनट में इसको गूंदती रही हूँ अच्छी तरह से।
और अभी इसको ढककर हम साइड पे रख लेंगे। कोई किसी भी तरह का आटा हो, चाहे रोटी बनाने का हो या इस तरह की कोई भी चीज़ बनाने का हो, उसको कम से कम टाइम देना चाहिए गूंदने के बाद। वैसे तो आधा घंटा रखना ज़रूरी है, लेकिन बहुत जल्दी भी अगर बनाना हो तो हम इसको 15 मिनट के लिए छोड़ देंगे। ठीकु आहे। अटो कहिड़ो बि हुजे, कहिड़े बि मक़सद लाइ ॻोहियो वञे, उनखे ॻोहिण खां पोइ हमेशह थोड़ी देरि छॾे ॾिजे। त घटि में घटि असां हिनखे 15 मिंट छॾियूं था। हूअं अधु कलाक बि छॾिजे त सुठी ॻाल्हि आहे। 15 मिंट मां हिनखे हिते ई किचन में रखी छॾींदमि। अटे खे असां साइड ते रखी छॾियो आहे। हाणे असां हिन जी ठाहींदासीं फिलिंग। आटा जो है उसको गूंद के ढक के साइड पे रख दिया है। अब इसकी हम बना रहे हैं फिलिंग। सबसे पहले ये 1 पाव चिकन है, उबला हुआ और हड्डियों से अलग किया हुआ। ठीक है। 1 पाव चिकन उबारियल आहे। मोस्टली हिन में बोनलेस ही हुयो, थोड़ी घणी हड्डियूं हुयूं त उहे हिन मां कढी अलॻि करे छॾियूं आहिनि। ऐं कुझु सब्जियूं आहिनि, उन में आहे बंद गोभी सनी कटियल, उन खां पोइ शिमला मिर्च कटियल आहे सन्हड़ो चॉप कयल, ऐं गजर। ठीक है। अच्छा, ये सब्जियां जो हैं तीनों हमें इतनी चाहिए जितना कि हमें तादाद बनानी है समोसों की। बंद गोभी, शिमला मिर्च और गाजर को बारीक बारीक काट लिया है, और प्याज को जो हरी प्याज को हमने अलग से काट लिया है। उसके साथ हमें चाहिए होगा काली मिर्चें। ठीक है। ये 1 टीस्पून काली मिर्चें इस सारे मसाले के लिए हमें ज़रूरत पड़ेगी। और नमक जो है वो हम थोड़ा सा डालेंगे, क्योंकि जब हमने चिकन उबाला था तो नमक उसमें डाल के फिर उबाला था। तो बोटियों में तो नमक है, लेकिन सब्जियों के हिसाब से हमें थोड़ा सा इसमें नमक जो है वो शामिल करना पड़ेगा। तो अब इसको हम रेडी करते हैं। ॾिसो, पैन रखियो आहे मां गरम करण जे लाइ, ऐं हिन में असां विझंदासीं 2 टीस्पून ऑयल। पैन को गरम करने के लिए मैंने रखा है चूल्हे पे हल्की आंच पे, और 2 टीस्पून ऑयल जो है वो हम इसमें डाल रहे हैं। सिर्फ 2 टीस्पून, ज़्यादा हमें नहीं डालना। उन खां पोइ आग को थोड़ा सा मैं बढ़ा रही हूँ ताकि जल्दी से गर्म हो जाए, और उसको फैला लें अच्छी तरह से। और फिर हम इसमें सबसे पहले ये सब्जियां डालेंगे। ठीक है। तेल थोड़ो हल्को ही गर्म थे, काई ॻाल्हि नाहे। असां हिन में पहिरीं विझंदासीं ही सब्जियूं। प्याज नहीं डाली मैंने, गाजर, शिमला मिर्च और बंद गोभी, इसको मैंने शामिल किया है इसमें। आग थोड़ी सी बढ़ा रही हूँ मैं। और अब हम इसको अच्छी तरह से गर्म करेंगे। इसमें कंप्लीटली पकाना नहीं है, लेकिन गर्म अच्छी तरह से हो जाने चाहिए। हे इलाही डिफरेंट टेस्ट जा ऐं मज़ेदार समोसा ठहंदा। असां हिन स्टाइल में हमेशह जेको आहे सिर्फ़ स्प्रिंग रोल्स ठाहींदा आहियूं। सो हिन दफ़े ट्राई कजो त समोसा कीअं था लॻनि। अच्छी तरह से गरम कर लेना है। इसकी आवाज़ आना शुरू हो गई है, इसका मतलब है कि ये अब गरम हो रहा है। ठीक है। इन सां गॾु असां हिन में विझंदासीं लूण। ज़रा सा नमक डालेंगे, जैसे 1/4 टीस्पून समझ लें। सब्जियों के हिसाब से हमें नमक डालना है बस, क्योंकि चिकन में नमक ऑलरेडी है। ठीक है। एतिरो लूण विझंदासीं जेतिरी असांजियूं भाॼियूं हुजनि। ऐं जेकॾहिं तव्हां हिन खां वधीक समोसा ठाहिणु चाहियो था त उन हिसाब सां जेतिरी भाॼीअ जो मिक़दार हूंदो ओतिरो तव्हांखे लूणु शामिल करिणो आहे। ऐं हाणे असां हिन में शामिल कंदासीं हे बॉयल ऐं श्रेड थियल चिकन। ये भी साथ डाल देंगे इसमें। सब्जियां अच्छी तरह से गर्म हो चुकी हैं, और अब हम चिकन भी इसके साथ साथ गर्म कर रहे हैं इसमें। ठीक है। सो हाणे हिनखे जेसिताईं असांजो चिकन हिन में गरम थींदो, असां हिन में कारा मिर्च भी शामिल कंदासीं। काली मिर्चें अपने टेस्ट के हिसाब से। कुछ लोग तेज़ मिर्चें खाना पसंद करते हैं और कुछ हल्की, तो अपने हिसाब से काली मिर्चें इसमें इस वक्त शामिल कर दें। तमाम मज़ेदार हिकिड़ी ऐं यूनिक रेसिपी तैयार थियण वारी आहे समोसनि जी। लवली स्प्रिंग समोसा।
मां लवली छो थी चवां उन जी रीज़न उन जो तव्हांखे पोइ ॿुधायां थी। ठीकु आहे। सो ही जीअं ई प्रॉपर गरम थी वेंदो, चिकन बि हिननि सां गॾु ऐं कारा मिर्च हिन में चङी तरह मिक्स थी वञनि। थोड़ी देर हम सिर्फ इसको पका लेंगे और सब्जियों को जो है न गलाना है न पकाना। चिकन तो वैसे ही गली हुई है, ठीकु आहे। चिकन असांजो ॻरियल आहे, ऑलरेडी श्रेड थियल आहे, उनखे वधीक पचाइण जी ज़रूरत न आहे। बसि सब्जियूं जेके आहिनि असांजूं प्रॉपरली गरम थी वञनि। ऐं सभिनी खां आख़िर में हाणे सबसे आखिर में हम इसमें डाल रहे हैं ये कटी हुई हरी प्याज, ठीकु आहे। कटियल सावा मिर्च सभिनी खां आख़िर में ये विझी मिक्स कंदासीं ऐं बाहि बंदि कंदासीं। प्याज को कभी भी पकाना नहीं चाहिए। हरी प्याज इस तरह के खानों में जब भी डालें उसको पकाया नहीं जाता, बस गरम गरम में शामिल किया जाता है। और मैं आग बंद कर रही हूँ। इसको मिक्स करके मैं इसको ठंडा होने के लिए छोड़ दूँगी। जब तक ये ठंडा होगा हमारा जो आटा है उसको भी टाइम मिल जाए। तकरीबन 15 मिनट इन आटे के थी हुए हैं। 15 मिनट में इसको रख चुकी हूँ आटे को, और अब इसका मैंने ढक्कन जो है वो निकाल लिया है और पानी में ज़रा सा हाथ गीला करके और हम इसको दोबारा थोड़ा सा गूंद लेंगे, ठीकु आहे। काफ़ी सख़्तु अटो आहे ऐं पाणीअ में थोरो हथु आलो कंदासीं हल्को, ऐं हिन खे अटे खे थोरो ॿीहर ॻोहींदासीं त जीअं असां हिन खे आराम सां वेले सघूं। ऐं जेकॾहिं हिन में को ॻंढु ॿंढु हुजे, को ॻोड़ी हुजे त उहा बि बिल्कुलु स्मूथ थी वञे। इसमें कोई गुठली नहीं रहनी चाहिए आटे में, इसलिए इसको हम थोड़ा सा दोबारा गूंद लेते हैं। और ये बिल्कुल अभी रेडी है। अब सबसे पहले इसके हम इक्वल साइज़ के छोटे छोटे पेड़े बनाएंगे, ठीकु आहे। सो असां हिन जा नंढा नंढा गोल पेड़ा ठाहींदासीं बराबरि हिकु साइज़ जा। ॾिसो मां सभिनी खां पहिरियों त इक्वल हिन जा जेके आहिनि ज़रा ज़रा कटे अलॻि कया आहिनि। ये इक्वल हिस्से मैंने इसके छोटे छोटे बना लिए। अब इसको खुश्क आटा लगा के हम इनके पेड़े बनाएंगे छोटे और इनको बेलना शुरू कर देंगे। ये आहे खुश्क अटो, ठीकु आहे। हिन खुश्क अटे में असां सभिनी खां पहिरियों त प्रॉपरली हिन जा गोल नंढड़ा नंढड़ा पेड़ा ठाहींदासीं। खुश्क आटा लगा के इसके पेड़े बना लेंगे। और पेड़ों का जो साइज़ है, जो बड़े साइज़ के बेर मार्केट में अवेलेबल होते हैं उस साइज़ के, ठीकु आहे। ऐं ही जेको मूं वटि हुयो मैदो 1.5 कप हुयो, 1.5 मेजरिंग कप वारो कप, चांहि वारो न, ठीकु आहे। त उन मां मां हे 9 जेके आहिनि बॉल्स ठाहियां थी। ये 9 में इसमें से बॉल बना लूँगी और फिर हम इसको बेलना शुरू कर देंगे। ये ॾिसो हिननि खे ईअं हल्को हल्को खुश्क अटो हणी जेतिरी सनी मानी तव्हां ठाहे सघो था ठाहियो। जितना पतला इसको बेल सकते हैं बेल लें और फिर ये इस तरह से मैं इस पे ये रखती जाऊंगी, ठीकु आहे। हे सॼा 9 पेड़ा जेके मां ठाहिया आहिनि हिननि खे वेलियां थी ऐं पोइ हिननि खे हिते रखां थी। ये सभु जेके हुया 9 पेड़ा मां हिन में वेले चुकी आहियां। जो 9 छोटे छोटे बॉल बनाए थे वो मैंने इसमें बेल कर रख दिए हैं। और ये हमारा मसाला जो था, जो स्टफिंग हमने बनाई थी, फिलिंग जो बनाई थी, वो भी ठंडी हो गई, ठीकु आहे। सो हाणे असां इन्हनि समोसनि खे कंदासीं फिल। सभिनी खां पहिरियों हिकिड़ी मानी खणूं था ऐं इन खे कंदासीं 2 अध। एक रोटी में ले रही हूँ, जो पतली पतली रोटियां हमने बेल ली हैं उसमें से एक को हम करेंगे पूरे 2 हिस्से, ठीक है। ही 2 अध थी विया। ही आहे मूं वटि सांचो हार्ट शेप जो, ये हार्ट शेप का सांचा है जिसमें मैं ये समोसे बना रही हूँ। इसीलिए मैंने कहा था कि लवली समोसा बना रही हूँ मैं। तो ये इस तरह से इस पे हम रखेंगे, बीच में फिलिंग डालेंगे, इसको ऊपर से कवर करेंगे और फिर इसको अच्छी तरह से दबाएंगे, ठीक है। सो हिन में ॾिसो ही मूं डबल करे, हाफ खे मूं डबल करे मां हिन में ईअं विझंदमि जीअं हिन जो शेप आहे। खोलियांसि थी ऐं हिन जे विच में मां विझंदमि ही मसालो ऐं पोइ हिन खे ढक खे फोल्ड कंदमि त ही बिल्कुलु सही शेप में अची वेंदो। ही ॾिसो मां हिन जे मथां समोसे जी हीअ पटी रखी आहे क्वार्टर, ऐं विच में मां हिन जी फिलिंग कई आहे ऐं हिन खे मां कयां थी हाणे बंदि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। टाइटली हिन खे बंदि कंदासीं जीअं हिन जा किनारा जेके आहिनि उहे बिल्कुलु ई बंदि थी वञनि। साइड खां अगरि थोरो घणो अटो नज़र अचे त उनखे कढी छॾियो
साइड से जो भी आटा बढ़ा हुआ नज़र आए उसको हम निकाल देंगे। और ये शेप जो है हमारी हार्ट शेप प्रॉपरली तैयार हो गए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ये ॾिसो, ठीकु आहे। सो अहिड़ी तरह सां मां ही सॼा समोसा ठाहे रखंदमि ऐं हीअ जेके बचंदा ज़रा ज़रा अटे जा, इनखे आख़िर में ईअं ई एज़ पापड़ी फ्राई करे छॾींदमि। तो अभी ये मैं सारे समोसे बना लूँगी इसी तरह से। ये देखें, पहले इसको शेप देके इसमें रख कर देख लें, फिर हम डालेंगे फिलिंग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ हिनखे असां प्रॉपरली बंदि कंदासीं ऐं जेतिरो बि हिन जो हार्ट शेप जो आहे हिसो उहो हिन जो प्रॉपरली नज़र अची वेंदो, ठही वेंदो। सभु समोसा ईअं ठाहे रेडी कंदासीं, उन खां पोइ असां हिननि खे फ्राई कंदासीं। हे कुझु हार्ट शेप समोसा मां ठाहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहिड़ा सांचा मिलनि था बाज़ार मां। आराम सां ही हार्ट वारो बि अवेलेबल आहे, तव्हां वठी सघो था। जेकॾहिं न त सिंपली जीअं आम समोसा ठहंदा आहिनि उन तरह सां बि हिनखे फोल्ड करे सघिजे थो। सो मां तेल रखियो आहे गर्म करण जे लाइ। तेल मैंने रख दिया है गर्म करने के लिए। अब हम इनको मीडियम फ्लेम पे फ्राई करेंगे, ठीक है। सो ही तेल गर्म पे थे। और ये आप इस तरह का शेप अगर नहीं बनाना चाहें तो सिंपली जैसे आम समोसे बनते हैं वैसे बना सकते हैं। तो ये अभी ये तेल गर्म हो गया और हम इसको फ्राई करना शुरू करेंगे। ये समोसा हिते रेडी आहिनि, ॿिया मां ठाहियां थी, आस्ते आस्ते ठहंदा ये सभई। ऐं ऑयल गर्म थो थिए। ही नंढड़ा जेके पासनि मां कटिंग्स निकतियूं मां हिकिड़ो विझी थी ॾिसां। ये ज़रा सा एक जो साइड से कटिंग्स निकली थी वो मैं डाल के इसमें देख रही हूँ। तो थोड़ी सी आग इसकी बढ़ा रहे हैं। और यहाँ पर अखबार बिछाया है मैंने एक चंगेर में, और उसके ऊपर मैंने पेपर टॉवल रखा है। अखबार ते डायरेक्ट करें भी फ्राइड शयूं न रखबियूं आहिनि, ठीकु आहे। सो मूं हिन छॿीअ में, पिंडीअ में, दॿकीअ में अखबार विछाई आहे। मथां मां हे डबल पेपर रखियो आहे, पेपर टॉवल, त जीअं तेल जेको आहे चुहिजी वञे ऐं मुंहिंजी शयुनि खे डायरेक्ट ही इंक जेका आहे ज़हर आहे इहा न लॻे खाधे खे। तेल गरम थी वियो ऐं मां हिन में समोसा विधा आहिनि। ऐं इहो यादि रखो त तेज़ गरम तेल जंहिंमां धुआं निकिरंदा हुजनि उन में कॾहिं बि न पचायो समोसा या काई बि शइ अहिड़ी, छो त पोइ हिननि जे मथां जेके आहिनि न समोसनि जे मथां क्रस्ट ते हिन जी स्किन ते बबल्स निकिरी ईंदा, उहा क्वालिटी सुठी न हूंदी आहे। तेज़ गरम तेल में कभी नहीं डालें, मीडियम हीट होनी चाहिए ऑयल की, मीडियम हॉट, और उसमें आप डालें। अगर इसको तेज़ गरम तेल में डालेंगे तो ये बबल्स इसके ऊपर बन जाएंगे, बबल्स नहीं बनने चाहिए, ठीकु आहे। ऐं मां हिननि खे लवली समोसा छो पई चवां त हिननि जे हार्ट शेप जे करे, हार्ट शेप की वजह से मैं कह रही थी कि ये लवली समोसे हैं। तो अभी ये पकेंगे। 6 समोसे मैंने फ़िलहाल बनाए हैं, बाकी भी यहाँ पे रखा हुआ है सामान, इसको भी मैं कंप्लीट कर लूँगी अभी। तो आप देखें, और दरमियानी आग पे इनको पकाना है ताकि ये अच्छी तरह से जो है वो पक जाए। ऐसा ना हो कि बाहर से तेज़ आंच पे पकाएंगे तो बाहर से तो पक जाएगा, अंदर से थोड़ा कच्चा रह जाएगा। सो ही लवली स्प्रिंग समोसा रेडी हैं। मुझे उम्मीद है ताकि ये रेसिपी ज़रूर पसंद ईंदी। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब करें और इस वीडियो को दूसरों के साथ शेयर करें, लाइक करें, कमेंट करें। हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह असां वरी कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।